ब्रेकिंग न्यूज़ शामिल कयूं था। पाकिस्तान पीपल्स पार्टी के चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी खानगढ़ के गोहर पैलेस पहुंची वियो है। आदिलपुर के धारे जा भाइरनि सां मुलाक़ात बाद बिलावल भुट्टो ज़रदारी खानगढ़ पहुतो है। मेहर सरदारनि जी पीपल्स पार्टी में शमूलियत बाद आदिलपुर जा धारे जा नाराज़ थिया हुआ। आसिफ अली ज़रदारी के खानगढ़ वारे जलसे में भी धारे जा भाइरनि शिरकत न कई हुई। मेहर भाइरनि ऐं धारे जा भाइरनि में सूबाई सीट PS 21 के टिकट तां इख्तिलाफ़ साम्हूं आया आहिनि। पाकिस्तान पीपल्स पार्टी के चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी इख्तिलाफ़ ख़त्म करण लाइ अॼु कोटकी ज़िले के दौरे ते पहुतो है, जिते हू ज़िले के सियासी सूरतहाल ते ज़िले के मुक़ामी नुमाइंदनि सां गॾजाणियूं करे रहियो आहे। एक भेरो ॿीहर अहम ख़बर का आगाह कंदा हलूं। पाकिस्तान पीपल्स पार्टी जो चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी खानगढ़ के गोहर पैलेस पहुंची वियो है। आदिलपुर के धारे जा भाइरनि सां मुलाक़ात बाद बिलावल भुट्टो ज़रदारी खानगढ़ पहुतो है। मेहर सरदारनि जी पीपल्स पार्टी में शमूलियत बाद आदिलपुर जा धारे जा नाराज़ थिया हुआ। आसिफ अली ज़रदारी जी खानगढ़ वारे जलसे में भी धारे जा भाइरनि शिरकत न कई हुई। मेहर भाइरनि ऐं धारे जा भाइरनि में सूबाई सीट PS 21 के टिकट तां इख्तिलाफ़ साम्हूं आया आहिनि। पाकिस्तान पीपल्स पार्टी जो चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी इख्तिलाफ़ ख़त्म करण लाइ अॼु कोटकी ज़िले के दौरे ते पहुतो है, जिते हू ज़िले की सियासी सूरतहाल ते ज़िले के मुक़ामी नुमाइंदनि सां गॾजाणियूं करे रहियो आहे।